ब्रेकिंग न्यूज़ सभा खे ॾींदा पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नए देरे रते देरे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॻोठ मलूक कल्होड़ो में बरसात मुतासिरनि लाइ ठाहियल घरनि जो दौरो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी रते देरे जे ॻोठ सोनो फ़कीर में भी बरसात मुतासिरनि लाइ ठाहियल घरनि जो मुआइनो कयो। पीपी चेयरमैन नए देरे जे ॻोठ अल्ह वसायो सोलंगी में बरसात मुतासिरनि लाइ ठाहियल घरनि जो जाइज़ो वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ईद खां पोइ नवनि घरनि जे मालिकाणा हक़ ॾियण जो भी सिलसिलो शुरू थींदो। हुन चयो त औरतुनि खे अवलियती बुनियादनि ते घरनि जा मालिकाणा हक़ ॾिना वेंदा। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त बरसात मुतासिरनि लाइ दुनिया जो सभ खां वॾो घरनि जो मनसूबो तेज़ीअ सां मुकमल थी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बरसात मुतासिरनि लाइ घरनि जी अॾावत जो वाइदो पूरो कयो पियो वञे। मालिकाणनि हक़नि खां पोइ घरनि जो असासो ईंदड़ नसुलनि ताईं कम ईंदो। ही अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नए देरे रते देरे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॻोठ मलू कल्होड़ो में बरसात मुतासिरनि लाइ ठाहियल घरनि जो दौरो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी रते देरे जे ॻोठ सोनो फ़कीर में भी बरसात मुतासिरनि लाइ ठाहियल घरनि जो मुआइनो पिणु कयो। पीपी चेयरमैन नए देरे जे ॻोठ अल्ह वसायो सोलंगी में बरसात मुतासिरनि लाइ ठाहियल घरनि जो भी जाइज़ो वरितो।